हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह अन्हु साईं जिन जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा नियाणा आहिनि। ॿ नियाणियूं उस्मान खे निकाह में ॾिनल हुयूं। पहिरीं रुक़ैया, पोइ जॾहिं उहा वफ़ात करे वई तॾहिं साईं जिन पंहिंजी ॿी नियाणी उम्मे कुलसूम उहा उनखे निकाह में ॾिनी। उहा वीचारी वफ़ात करे वई। साईं जिन फरमायो त उस्मान मूंखे एॾो प्यारो आहे, जेकॾहिं मुंहिंजूं 40 धीअरूं हुजनि हा, वफ़ात कंदियूं वञनि हा, त आउं उस्मान खे निकाह में ॾींदो वञा। उन जी रिवायत आहे, माना उन खां हिकिड़ी हदीस मनक़ूल आहे त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हर इंसान जे लाइ 10 मलाइका सुबुह ऐं शाम मुक़रर हूंदा आहिनि। 2 मलाइका साॼे ऐं खाॿे, 2 मलाइका हेठि ऐं मथे, 2 मलाइका उन जे पासनि खां, ॿिन्ही पासनि खां, 2 मलाइका हूंदा आहिनि उन जी पेशानी ते। जेको बानू आजिज़ी इख्तियार कंदो आहे, निवड़त कंदो आहे, उनखे उहे बुलंद कंदा आहिनि मलाइका। जेको ठिग कंदो आहे, तकब्बुर कंदो आहे, उनखे हेठि किराईंदा आहिनि। ऐं हिकिड़ो मलाइका मुक़रर आहे चपनि ते, जेको उन बाने जी हिफ़ाज़त कंदो आहे जेको सोने अरबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से दुरूद पढ़ंदो आहे। ऐं हिकिड़ो मलाइक रात जे वक़्तु मुक़रर आहे, जॾहिं हमरा सुतो पियो हूंदो आहे त मतान हिन खे को नांग या बटू खाई न वञे ऐं हिन जो मौत वाक़ई न थिए। केॾी अल्लाह साईं जी महिरबानी आहे। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त दुरूद हर वक़्तु पढ़ंदा करियो। हिन फितने ऐं फ़साद जे दौर में अव्हांजे ईमान जी जेकर हिफ़ाज़त थींदी त उहा जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद पढ़ण सां थींदी, क़ुरान करीम जे पढ़ण सां थींदी। असांखे यकीन आहे त अल्लाह जल जलालहू जेके असांजे मथां नेमतूं कयूं आहिनि, एहसान कया आहिनि, जिन जो असीं हक़ अदा नथा करे सघूं, पर इन्हनि शयुनि जे करे, आयतुल कुर्सी जे करे, दुरूद पढ़ण जे करे इंशा अल्लाह अल्लाह जल जलालहू असांजूं सभु मुसीबतूं ख़त्म करे छॾींदो। हूअं बि अल्लाह पाक जो ऐलान आहे, वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। बाने खे अल्लाह साईं पुकारींदो आहे त ए बाना मूंखे सॾींदा करियो, अस्तजिब लकुम, त आउं तव्हांजो सॾु क़बूल कंदुसि। जॾहिं रब खे छॾे बानो ॿिए दर ते वेंदो आहे तॾहिं अल्लाह खे वॾी कावड़ ईंदी आहे, पोइ अल्लाह साईं हुनखे माफ़ कोन कंदो आहे। पोइ केॾो बि भले वॾो नेक थिए, केॾो वॾो सखी हुजे, केॾो माण्हुनि जे अंदरि मोहबत वारो हुजे, पर अहिड़ो बानू अल्लाह से फरमाए तो उन जी आउं बख़्शिश कॾहिं बि न कंदुसि जेको ॿिए जे दर ते झुके थो। वमन युशरिक बिल्लाहि फकअन्नमा खर्र मिन समा फतख्तफुहु तैरु औ तहवी बिहि रियहु फी मकानिन सही। बहरहाल ही पंहिंजो जलसो मुक़रर थियो। पंहिंजो उस्ताद मौलाना शाहज़ेब ऐं अब्दुल जलील वारा, अल्लाह जल जलालहू इन्हनि ॿिन्हिनि जी हिफ़ाज़त करे। मौलाना मौलादाद जतोई जे ज़ेर एतिमाम ही जलसो मुनक़द कयूं। मूंखे बि चयूं त साईं असां जलसो पिया करियूं। मुंहिंजो बाबा हाणे अव्हां जी जेकर मुहबत आहे दीन जी त इंशाअल्लाह आउं तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदुसि। ऐं सफ़र बि वॾो आहे, हाणे किथे सिजावल रहियो, किथे इहो अव्हांजो सांगी रहियो, हिकिड़ो हिकिड़े धंग ते सिंध जे, ॿियो ॿिए धंग ते, पर चूंकि इहा हिकिड़ी दीन जी मुहबत हुई, इन जे करे आउं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। 2-4 ॻाल्हियूं क़ुरान करीम जे फज़ीलत जे मुतालिक़ अव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे त असांखे सही नमूने सां ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, ही जहान बाक़ी आहे जंहिंमें असीं आबाद आहियूं। इहो तेसि ताईं बाक़ी आहे जेसि ताईं इन जे अंदरि हिदायत हूंदी। हाणे तूं मूंखां पुछंदे त हिदायत जी माना छा आहे? हिदायत जी माना त अल्लाह जल जलालहू कहिड़नि कमनि में राज़ी आहे, कहिड़नि कमनि में राज़ी कोन्हे। हाणे असांखे इहो पतो कीअं पवंदो त अल्लाह साईं कहिड़नि कमनि में राज़ी आहे, कहिड़नि में कोन्हे? ज़ाहिर आहे त उन जी ख़बर असांखे अंबिया अलैहिस्सलाम ॾींदा। अंबिया अलैहिस्सलाम जी जमात अल्लाह साईं नाज़िल कई
हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं, पोइ आख़िर में पंहिंजो प्यारो नबी इमामुल अंबिया जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे क़ुरान करीम जहिड़ी दौलत ॾिनऊं। तव्हां त इहो माण्हुनि खे तव्हां पढ़ी करे ॿुधायो, पोइ जंहिंजे बि हिसे में ईमान हूंदो उन क़ुरान ते अमल कंदो। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके जे अंदरि ज़ाहिर आहे त जॾहिं क़ुरान करीम माण्हुनि खे ॿुधायो त के अहिड़ा पोइ अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा जिन साईं जिन की ॻाल्हि खे क़बूल कयो फौरन ईमान आणे विधऊं, ऐं के अहिड़ा पोइ अबू लहब ऐं अबू जहल जहिड़ा जिन साईं जिन जे ॻाल्हियुनि खे ठुकरायो। पर तव्हां पाण ॾिसो त हिन वक़्तु जेकॾहिं इज़त आहे त अल्लाह जल जलालहू अबू बकर सिद्दीक़ जी कराई आहे। अबू जहल ऐं अबू लहब ते हिन वक़्तु फिटकार ऐं लानत ई लानत। इन मां इहा ॻाल्हि मालूम थई त क़ुरान करीम ते जिन बि अमल कयो, जिन बि उनखे पंहिंजे सीने सां लॻायो, रब्बुल आलमीन उन जो मक़ाम ऐं मर्तबो वधाए छॾियो। हज़रत ज़ैद इब्न हारिस साईं जिन जो बानू हो, ग़ुलाम हो, साईं जिन उनखे आज़ाद कयो, पोइ उनखे पंहिंजो पुटु बनायाऊं। पोइ उन जॾहिं क़ुरान जूं आयतूं ॿुधियूं तॾहिं बि उन अमल कयो, ईमान आंदो। हज़रत ख़दीजतुल कुबरा साईं जिन जी घरवारी आहे उन बि ईमान क़बूल कयो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उन बि ईमान आंदो। पहिरीं 60 ईमान आणण वारनि में इहे 4 शख़्सियतूं हुयूं। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते मके जे अंदरि साईं जिन तबलीग कई। पोइ जुदा ॻाल्हि आहे त उहा ज़िंदगी साईं जिन जी ॾुखनि वारी हुई, तकलीफ़नि वारी हुई। काफ़र मारींदा हुआ, ईज़ा पहुचाईंदा हुआ, निमाज़ पढ़ण उते कोन ॾींदा हुआ, उठनि वारी ओजरी मथां खां उछलाईंदा हुआ, मके जे दीवारनि ते लिखी छॾींदा हुआ त इन मुहम्मदन क़द वदअहु क़ौमहु। हर क़िस्म जो ॾुख ऐं ईज़ा पहुचायूं, तकलीफ़ूं पहुचायूं, पर साईं जन कॾहिं बि इन तबलीग खे कोन छॾियो। क़ुरान जी दावत खे हर माण्हू ताईं पहुचाइण जी कोशिश कई। पोइ अल्लाह जल जलालहू साईं जिन जी मेहनत रंग आंदी अहिड़े नमूने सां जो अहिड़ी जमात तयार थई जिन खे सहाबा किराम चइबो आहे, जिन जे बारे में अल्लाह साईं फरमायो त उलाइक हुमुस सादिकून, इहे उहे माण्हू आहिनि जेके सचा आहिनि। उलाइक हुमुल मुफ़्लिहून, इहे उहे माण्हू आहिनि जेके कामयाब आहिनि, जिन जे बारे में अल्लाह साईं फरमायो त रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, इहे उहे आहिनि जिन खां अल्लाह साईं राज़ी आहे ऐं अल्लाह पाक उन्हनि खां राज़ी ऐं उहे अल्लाह खां राज़ी। उहा जमात तयार अची करे थई जो जिब्राइल सैयदुल मलाइका हो, उनखे बि चवणो पियो त ए मुहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजी मेहनत जे नतीजे में जेका जमात तयार थई आहे, असां मलाइकनि वारी जमात उन जो मुक़ाबिलो नथा करे सघूं। उहा जमात कहिड़ी तयार अची करे थई? सहाबा किराम जी तयार अची करे थई, जिन क़ुरान करीम खे ॿुधो पोइ उन ते अमल अची करे कयऊं। उहा जमात जिन जे बारे में अल्लाह जल जलालहू क़ुरान करीम जे अंदरि उनखे केतिरा ख़ुसूसी लक़ब अची करे ॾिना। मालूम थियो त इहो ई असांजे बक़ा जो ज़ामिन आहे, इहो ई असांजे हिफ़ाज़त जो ज़ामिन आहे। जेकॾहिं असांजो बि इन ते अमल हूंदो त पोइ असांजी बि इज़त थींदी। दुनिया जे अंदरि बि असांजी इज़त आहे, आख़िरत जे अंदरि बि असीं कामयाब थींदासीं। इन जे करे हिन इलाइक़े जे अंदरि मदरसा क़ाइमु कया विया। इन जे करे क़ाइमु कया विया त तव्हांजा बच्चा इन्हनि मदरसनि जे अंदरि अची करे पढ़नि, क़ुरान जी तइलीम हासिल कनि ऐं हिकिड़ो हिकिड़ो जेकर अखर पढ़ंदा त अल्लाह जल जलालहू उन जे एवज़ में उनखे 10 नेकियूं अता कंदा। इहो वाहिद क़ुरान करीम आहे जिन जे पढ़ण जे अंदरि एॾो सवाब मिले थो। अव्हांखे पाण ख़बर आहे त दुनिया त भरी पई आहे, स्कूलनि मां भरी पई आहे, यूनिवर्सिटियुनि मां भरी पई आहे, कॉलेजनि मां भरी पई आहे, पर केर बि जेकॾहिं केतिरी बि तइलीम हासिल करे उनखे एॾो उनखे जेको आहे सवाब कंहिं क़िस्म जो कोन मिलंदो जेको क़ुरान करीम जे हिकिड़े अखर जे पढ़ण जे करे मिले थो। त अल्लाह जी वॾी नेमत आहे जेको अव्हांखे मक़ामी लेवल ते मदरसा ॾिनऊं आहे, हाफ़िज़ ॾिनऊं, आलिम ॾिनऊं, तव्हांजा बच्चा हिते मदरसे में अची करे पढ़नि। पोइ अल्लाह जल जलालहू उन्हनि हाफ़िज़नि जे मुहाबे तव्हांजो मक़ाम बुलंद करे छॾियो जो इमामुल अंबिया जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मन क़रअल क़ुरआन व अमिल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह, जेको बानू क़ुरान करीम पढ़े थो उन ते अमल करे थो त क़यामत जे ॾींहुं उन जे माउ ऐं पीउ खे ताज पाराए वेंदो। ज़ौउहु अहसन मिन ज़ौइ शम्स, उन ताज जी जेका रोशनी हूंदी उहा सिज जी रोशनी खां वधीक।
सिज रोशन आहे या कोन्हे, पर उन ताज जी रोशनी उन खां वधीक हूंदी। इहो एज़ाज़ अल्लाह साईं कंहिंखे ॾींदो? मां ऐं पे खे ॾींदो। वरी हाफ़िज़ जे लाइ इज़त कहिड़ी हूंदी त इक़रा वरतके वरतिल कमा कुंत तुरतिल फी दुनिया। ए हाफ़िज़ क़ुरान, क़ुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो वञ। जिते बि तो क़ुरान जी आख़िरी आयत पढ़ी करे दंग कई, उते वञी करे जन्नत में पहुच। तो यो मक़ाम जे करे अल्लाह से ॾिनो आहे असांखे, त हीउ क़ुरान जे करे ॾिनो आहे। असीं त कुझु बि कोन आहियूं, गुनाहगार आहियूं, ज़ईफ़ आहियूं, को बि असांजो अमल कोन्हे, पर अल्लाह जी ज़ात में असांखे यकीन आहे त जेकर हिन क़ुरान खे पंहिंजे सीने सां लॻाईंदासीं त अल्लाह पाक इन जे करे असांजा सभु गुनाह माफ़ करे छॾे। सूरत फातिह सभ खां पहिरीं पहिरीं इन जी सूरत। क़ुरान करीम जी सभ खां पहिरीं सूरत कहिड़ी आहे? फातिह। फातिह जी माना अलहम्दु शरीफ़। पाण चवंदा आहियूं त माण्हू मरी वेंदो आहे, चवंदा वञी था फाता करण, चवंदा आहियूं कोन चवंदा आहियूं? हा, फातिह। फाता कोन चइबो आहे। माण्हू पढ़णु वेंदो आहे त उते कुल पढ़ंदो आहे, पर पोइ पंहिंजो सिंधियुनि जो हिकिड़ो रवाजु आहे, ऐं रवाज में जेका शइ मशहूरु थींदी आहे उहा मशहूरु थी वई। फातिह चइबो अलहम्दु शरीफ़। अलहम्दु शरीफ़ जी एॾी वॾी फज़ीलत आहे जो हमरा मरी वियो, को बि अमल कोन हो। हाणे क़बर में त पहिरीं पहिरीं पुछाणो अमल जे बारे में थींदो, तो कहिड़ियूं नमाज़ूं पढ़ियूं, सभ खां पहिरीं पुछाणो निमाज़ जो थींदो। त बाने निमाज़ कहिड़ी पढ़ी या कोन पढ़ी, जमा सां पढ़ंदो हो या अकेलो पढ़ंदो। जेकर कज़ा तो करे तॾहिं बि केॾी वॾी सज़ा थी थिए, त उन बाने ते क़बर जे अंदरि मलाइक सज़ा ॾेई रहिया हुआ। पोयां उनजो घरवारी बि पेट सां, उन मां बच्चो पैदा थियो। हाणे उन बच्चे खे पाण छा चवंदा आहियूं सिंध जे अंदरि? यतीम बच्चो आहे। पे मरी वियो न, यतीम बच्चो। हालांकि यतीम उनखे कोन चइबो आहे। हिकिड़े शाइर शहर चयो त लैसल यतीमुल लज़ी क़द मात वालिदाहु बलिल यतीमु यतीमुल इल्म वल अदब। यतीम उनखे कोन चइबो आहे जंहिंजो छलो माउ पीउ मरी विया हुजनि, उनखे बि यतीम चइबो आहे जेके क़ुरान करीम न अचे। क़ुरान जहिड़ी दौलत जेके नथी अचे न, उनखे बि यतीम चइबो आहे। बहरहाल हाणे उहो बच्चो वॾो थियो, 5 सालनि जो 7 सालनि जो, सिन तमीज़ खे पहुतो, सम्झ भरियो थियो। हाणे यतीम बच्चो आहे, उनखे संभाले केरु? वञी उनजा चाचा मामा छॾे आया मदरसे में, चयो वञी मौलादा जे मदरसे में वञी पढ़। हाणे हाफ़िज़ उनखे पढ़ाए पियो सूरत फातिह, अलहम्दु शरीफ़। अॻे क़ाइदनि बाइदनि जो रवाजु हूंदो ई कोन हो, डायरेक्ट सिपारो क़ुरान शरीफ़ जी शुरात, पोइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे जीअं हाफ़िज़ चवे पियो तीअं ई छोकिरो चवे पियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सभु चओ अर रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन। जियां हिन बच्चे इहा सूरत पढ़ी दंग कई थी, उनजे पे ते जेको क़बर में अज़ाब हो न, यकदम ख़त्म थी वियो, बेहोशी मां होश में अची वियो। ही पाण तहजुद में पइजी वियो। मलाइकनि खां पुछी अॼु मूंखे कहिड़ी महिरबानी कई न, सदाईं मूंखे मोचड़ा हणंदा हुआ, पादर हणंदा हुआ, सज़ा ॾींदा हुआ, अॼु मुंहिंजो कहिड़ो अमल तव्हां वटि क़बूल पइजी वियो। तॾहिं मलाइकनि सगोरनि चयो त बाबा तुंहिंजो को बि अमल कोन्हे, दुनिया में तुंहिंजो पुटु पैदा थियो, उहो पुटु मदरसे में दाख़िल थियो, उन क़ुरान करीम शुरू कयो, क़ुरान जी सभ खां पहिरीं सूरत फातिह पढ़ई, अलहम्दु शरीफ़ पढ़ई। अल्लाह जल जलालहू उन अलहम्दु शरीफ़ जे मुहाबे तो ता क़बर जो अज़ाब माफ़ करे। अंदाज़ो लॻायो, इहो त उन जे बच्चे जे करे। हीअ त वालिदैन जे लाइ हिकिड़ो वॾो सरमायो आहे। ख़ुशि नसीब आहिनि उहे बाना जेके पंहिंजे बचन खे मदरसे में पढ़ाइनि था, जिन जे घरनि में क़ुरान जी तिलावत थिए थी, जिन जे वापार में, कारोबार में, ज़मीन में, हर जगह ते क़ुरान जी जेका तिलावत थिए थी, उनजो एॾो वॾो सो जेको आहे सो अजर अची करे थिए थो, जंहिंजो हिसाब कंहिं क़िस्म जो कोन्हे। पोइ के अहिड़ा पूंदा हुआ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मेहनत खे नाकाम करण जी कोशिश कंदा हुआ, पर अल्लाह जल जलालहू इहो नेठ क़ुरान वञी करे हर जगह ते पहुचायो। मूंखे तुफेल बिन अमर हूंदो हो, यमन खां आयो हो, इहो मके जे अंदरि हूंदो हो, ऐं जॾहिं बि इहो शख़्स ईंदो हो तॾहिं वञी करे अबू जहल वारनि जो महिमान हूंदो। हाणे अबू जहल त वॾो सरदार हो न मके जो, शाही महिमान हूंदो हो। पोइ अची करे माण्हुनि जा कन भरींदा हुआ, मियां अव्हांखे ख़बर आहे त हिते हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जेको क़ुरान माण्हुनि खे ॿुधाईंदो आहे ऐं वॾो जादूगर आहे, उनजे कलाम में असरु आहे, महिरबानी करे उनजी ॻाल्हि तव्हांखे कन में न पहुचे।
जे अॼुकल्ह असां ते माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि न त मियां हे वाबी आहिनि, मतां वञो इन्हनि वटि, इन्हनि जी गिग तव्हांखे लॻी वेंदी। आई ॻाल्हि सम्झे? इहे हिन दौर जूं ॻाल्हियूं कोन्हे, उन दौर जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मके जा बुत परस्त हूंदा हुआ। उहे बि माण्हुनि खे रोकींदा हुआ जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। ऐं पोइ अची करे उन तुफ़ैल जे कन भरूं, उनखे चयूं त हाणे तव्हां इन माण्हू जी ॻाल्हि न ॿुधिजो। तुफ़ैल बिन अमिर इन डप खां मांगी कननि में कपा विझी छॾियो। कपा सम्झो था न, रुई विझी छॾे, चई न को उनजो आवाज़ पहुचंदो न को आऊं ॻाल्हि क़बूल कंदुसि। पोइ हिकिड़े दफ़ा बैतुल्ला वटि चकर लॻाइण आयो। बैतुल्ला उन वक़्त में ईअं ई खुले पट ते हूंदो, बरपोठो हूंदो, न को तमीर न को मकान न को ॿियो। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उते इबादत पे कई, फजरी नमाज़ में क़ुर जी तिलावत पे कई। पोइ क़ुर करीम जी जीअं तिलावत कयूं पे तीअं ही उतां अची करे मटियो। हिन चयो त आऊं बि हिकिड़ो सरदार माण्हू आहियां, परे खां आयो आहियां, मूंखे बि आख़िर पंहिंजे दिमाग़ ते हलणु घुरिजे या न? मूं त पंहिंजे सरदारनि जी ॻाल्हि ॿुधी, ठीकु आहे, हाणे आऊं ॿुधां त ही चवे छा थो। चुनाचे हिन तुफ़ैल हिम्मत करे कननि मां कपा कढियो। ॻाल्हि जेकॾहिं सही हूंदी त क़बूल कंदुसि, जेकॾहिं ॻाल्हि सही न हूंदी त आऊं समझदार माण्हू आहियां, हिन खे खणी रद्द करे छॾींदुसि। चुनाचे तुफ़ैल जीअं ई कननि मां कपा कढियो, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो क़ुर जो आवाज़ उन जे कननि ते पहुतो। ज़िक्रो रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इद नादा रब्बहु निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा वलम अकुम बिदुआइका रब्बि शकिया व इन्नी खिफ्तुल मवालिया मिन वराई व कानत इम्राती आक़िरन फहबली मिन लदुनका वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया। जीअं तुफ़ैल जे कननि ते आवाज़ पहुतो, सीनो साफ़ थींदे वियो, उन में जेको शिरक ऐं बुत परस्ती हुई उहा ख़त्म थींदे वई, क़ुर जी मिठास उन जे सीने में भरिजी वई। उन ई टेम ते साईं जिन जे कदमनि में किरी करे इस्लाम खे क़बूल करे। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मुस्तफा। हिकु मामूली ॻाल्हि कंहिं क़िस्म जो कोन हुई। क़ुर जिन जे दिलनि जे अंदरि आयो उहे जेको आहे सो अॾिजी विया, उन्हनि जे अंदरि मुहबत जो रंग भरिजी वियो, हलावत ऐं मिठास भरिजी वई। जीअं